मरम तैयार थी त गोठ हलो। गोठ? पर तू तो चयो त हफ़्ते खां पोइ हलंदासीं। हा सोचो तो मूं भी इहो ई हो, पर गोठा टेलीफोन अची वियो, एमरजेंसी थी पई, इन करे सुभाणे सुबुह जो गोठ हलंदासीं। पर मां त न हली सघंदसि। छो? विसरी वई छा? सुभाणे मीटिंग आहे ऐं 27 तारीख़ वारो फंक्शन भी शायदि तोखे यादि न आहे, जंहिंमें आऊं चीफ गेस्ट आहियां। याद आहे। उनजे बावजूद हलण लाइ थो चवीं? त पोइ छा थी पियो? इहा का वॾी ॻाल्हि त कान्हे का, टेलीफोन करे पोस्टपोन कराए था वठूं। तुंहिंजे लाइ भले इहा वॾी ॻाल्हि न हुजे, पर मुंहिंजी हुननि सां कमिटमेंट थियल आहे, तंहिं करे मां फ़िलहाल न हली सघंदसि। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। वरी कॾहिं मोटी ईंदे? मां त सुतत ई मोटी ईंदुसि। हूं बि तोसां टेलीफोन ते त राब्तो रहंदो ई। छा थी पढ़ी? अलॻि अदल सुमरे जो गीत ॿुधां? आऊं वींदुसि उते सूंह आहे जिते प्यार जे पार खां हीअं रहां पियो। मां अकेलो सही सिज वियो आहे लही, कोई बि वेंदुसि कहीं आहे जाने जिते, कीन रहंदुसि हिते आऊं वेंदुसि हुते। वाह वाह जो गीत जो है ना सही है। अरे बाप के नाक थके हुए दुआ अस्पताल खड़ा था वहीं। ठीक है भाई, कहीं आने दो समझ भियो। ठीक है खड़ा खड़ा अस्पताल हेलो 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 कमत है। हेलो जल्दी हेलो। घबरा ना बाब, वो सामू अस्पताल में वेझो अची पहुताई। घबरा ना मथे की चक्कर आते, वो चक्कर था चंगने। अरे बाब ओली सब तो दे यार। ए जानो हेडलाइट। अरे बाब
हाँ सर माण्हू बि ॾाढो निर्जो आहे साण ते अचे थो त जबल जेॾा सूर बि सहियो वञे जी 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 रस अची वियो हाँ वालेकुम सलाम बाबा अची वियो ख़ैर सां ख़ुशि आहीं हाँ बा कुंवार न आई छा न छो बा इहो त मां पाण ई ॿुधाए सघे थी पर बा इन जी ॼाण तोखे बि त हूंदी न भला मां इहो ज़रूरी आहे छा त हर ॻाल्हि मां तोखे ॿुधायां तोखे केतिरा भेरा चयो अथमि जॾहिं मां शहर खां वापसि अचां त मूंखां आॾी पुछा न कंदी कर पर तूं आहीं जो हिन ॻाल्हि तां मुड़ी कोन थी अरे बा चोथो ई आऊं पटी अॻिते खणी कोन पुछंदी मां अम्मा छा थियो छाती बि तोखे ॻाल्हि वञे नहीं बस अमर मुंहिंजी क़िस्मत आहे पिटल तॾहिं त अचे मथे में पई पुट जा दड़का सां चलाड़ो ये कम क्या हो जल्दी करे अरे अल्लाह अरे बाबा मौला तू पाना तो घुराए उठ मुझा मौला हाय अल्लाह अल्लाह हाय हाय अल्लाह अल्लाह हाय 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 ये मुझा मौला तू मुखे पाना तो घुरा हाय 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 हाँ अल्लाह चाचा अल्लाह चाचा जागता ही ना चाकाई कान्हे का बा रात खां थी लिंगन में ॾाढी पीड़ थी पई आहे हाँ बि कचो कचो पियो थिए बा ओए चाचा छॾ कम खे हिते हल त हली जमादार सां ॻाल्हायूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे बा उहो बि को रसरा घटि त कोन ई को सुबुह हुनखे बि चयो हुउमि ओए छा चयईं रंदो बाह थी वियो तारा खणी फोटारियईं हेॾा चई त तूं छंद थो करी ॿियो बड़े अबा इन्हनि माण्हुनि खे असांजो भला कहिड़ो कसवटो ईंदो बस चाचा ग़रीबी खे हलन जेका पई थे दौड़ हाय 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 चाचा हाय तोखे त ॾाढो बुखार आहे हीअं कर जो जैसी जमादार अचे थोड़ी देर हली पाओ कुछ आराम मिली वेंदई नाले अब्बा न एॾी हिननि हॾनि में हाणे ताक़त कान रही आहे जंहिं हिन जमादार जूं मारूं झलिया हाय हाय अब्बा जन ख़बर पइजी वियसि केरु हुन जे हथ खे रोकींदो अब्बा अरे अब्बा चाचा तूं कूल कोन कर हली पाओ भला केरु ॿुधाईंदुसि अरे अब्बा कुझु ज़रे पुर्ज़े जो हाल कीअं थो मालूम थिएसि
को तो माण्हू आहे जो वञी थो बंफोर खे पाए ॾे अबा। पर चाचा हींअर त तूं मुंहिंजी ओट में आहीं न, ऐं हमरा बि सभु पंहिंजी पंहिंजी किर्त में लॻा पिया। तूं हली पुट तूं मुंहिंजी ग़लती न कर पुट। कुझु गुज़री आहे बाक़ी बि गुज़री वेंदी अबा। अलाह बि अहिड़नि माण्हुनि खे अलाए कीअं थो डर ॾेई छॾे। ज़ुल्म बि कनि था ऐं ख़ुशि बि गुज़ारीनि था। असां त ॿारो ई ॾुखनि ऐं बीमारियुनि में फाथा पिया आहियूं। अरे वाह वो यादि आयो तुंहिंजो बचिड़ो हाणे कीअं आहे? चाचा बुखार छॾेसि ई कोन थो। ऐसा जियो वेहो वेहो। अड़े मोहन रात साम्हूं अचनि जेके चवनि था असां ज़ालूं कम न कंदियूं, उहे शिकिलियूं त ॾिसां मां। हाणे ॻाल्हायो न, जवाब ॾियो। तूं ज़बान खोल न करे बशखान, तूं त ॿ हथ मथे पियो उॾामी। साईं असीं तव्हांजा बाना आहियूं साईं, असांखे इनकार करण जी कहिड़ी ताक़त आहे? रुगो हथ ॿधे हिकु अर्ज़ु करणो हो साईं। चओ ॻाल्हाए, छा ॻाल्हाए? साईं असांजे ज़ाइफ़नि कॾहिं बाबा वाडी नाहे कई। असां मर्द माण्हू आहियूं, कंदासीं, रुगो असांजे औरतुनि खे छॾियो वञे साईं। छोड़े वाढीअ जो कमु अहिड़ो ॾुखियो आहे छा जो हुननि सां न थी सघंदो? भला हिन में कंहिं हुनर जी ज़रूरत आहे? अड़े घर में कम तो वठी न खाईंदियूं आहिनि तव्हां ज़ालूं। सिलाई में कहिड़ी ॾुखियाई आहे? छो न कंदियूं सिलायूं? साईं क़िबला नाराज़ न थियो साईं, चवण जो मतिलबु इहो आहे त असां जूं औरतूं पर्दे में रहंदड़ आहिनि। इन लाइ पियो चवां त जिन कॾहिं घर खां कदम ॿाहिरि न आहे कढियो उन्हनि लाइ हीउ कमु ज़रा। अड़े तूं ॻाल्हाई छा थो? इहो पर्दो पर्दो खणी खयो अथई। जेके बिना पर्दे कमु कनि थियूं छा उन्हनि जी इज़त न आहे हूंदी? हा तूं जुड़े मथां आसमान तां लही आयो आहीं छा? अड़े तूं कंदो छा आहीं? साईं आऊं दर्ज़ी आहियां साईं। हा दर्ज़ी आहियां। अड़े तव्हांखे दुकान ॾिना अथऊं, रहण जे लाइ जायूं मिलियूं अथव। इन जे लाइ त साल में तव्हांखे हिकिड़ो भेरो कमु चऊं त पोइ बि बहानो करे कंध कढाए वञो। सभु कन खोले ॿुधी छॾियो। सुभाणे ज़ाले मर्दे जेकॾहिं को वाढी ते न आयो आहे ऐं के छंद कयो आहे त उबतो टंगियो पियो हूंदो। ॿुधाए थो छॾियां। बाबा कॾहिं तो थिए इम्तिहान? बाक़ी 2 हफ़्ता रहिया न मां। दुआ कर। बाबा अल्लाह जी दुआ थे। मां त राति ॾींहं रब खे ॿाॾाईंदी आहियां, छल वॾी आंबारी रसी। बसि मां रुगो इंटर पास थी वञे पोइ पढ़ंदुसि बि ऐं नौकिरी बि कंदुसि। अलाह मन जूं मुरादूं पूरियूं कंदई बचड़ा। ॿेली हाणे त मुड़ुस माण्हू थी बीहणो अथई। हिन छोरनि ॿारनि जो तोखां सवाइ ॿियो केरु आहे? इन्हनि जो ॿार बि त तोते आहे न पा, तोखे ई न ॾियणा आहे। अम्मा इनखे ॿार छो थी चए? रजब ऐं फातिमा मुंहिंजी बि त रत आहिनि। ऐं को कड़ो घणो नुमान छा? ख़बर थी अम्मा वक़्त लाइ छा सोचियो आहे? छा सोचियो पुट? मूंखे नौकिरी मिलंदी न त पाण हली शहर रहंदासीं। शहर? ही तूं कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं करी? आउं ॿुधाए थी छॾियईं, आउं पंहिंजा ही कख छॾे कोन हलंदसि। पर अम्मा हिते रखियो ई छा आहे? शहर हली पंहिंजी मर्ज़ी सां त गुज़ारींदासीं। उते रजब ऐं फातिमा बि पढ़ी पवंदा। अरे अब्बा स्कूल हिते बि आहिनि, ॿार हिते पढ़ाईंदासीं। हिन ॻोठ में अम्मा ॾुखनि खां सवाइ ॿियो रखियो ई छा आहे? न रहंदासीं अम्मा, हिते न रहंदासीं। अरे अब्बा मुंहिंजे अरबाब जी पुठी हिते आहे, उनखे छॾे आउं शहर हली हलां। तूं चरियो त कोन थियो जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो सोची? बाबा अरबाब जी मौत जो त मूंखे बि ॾाढो ॾुख आहे, पर छा कजे? मौत जे अॻियां त सभु कोई लाचार आहे। सच था चओ बाबा साईं, मौत जॾहिं न अचे ॻीथड़ खां झले थो, सभु हीला वसीला बेकार थी था वञनि। बाबा भला अरबाब पोयां छा छॾे वियो आहे? 2 ॿार छॾियो आहे साईं, हिकु न्याणी ऐं हिकु पुटु।
न पुट न मां औलाद जी न पर मिल्कियत जी ॻाल्हि थो पुछां। साईं जिन घरनि में ॿार ई बुखूं पियूं वाका कंदियूं उते भला माल मिल्कियत किथां घटि थी सघंदो साईं बाबा? बाबा मुंहिंजे पैसनि जे लाइ त सोचियो अथई न, तूं त हुनजो भाउ आहीं। उहे मुंहिंजे लड़े जा 13,000 रुपया आहिनि, मूंखे ॾोह त न आहे कयो न बाबा। साईं आऊं त अञा पढ़ां पियो, इंटर जो इम्तिहान ॾेई वठां, नौकिरी मिलंदी त। पुट ॻाल्हि त ईअं तूं करे जो होॾां तूं इम्तिहान पास कंदे हेॾां तोखे ठक सां का ऑफिसरी मिली वेंदी। अड़े बाबा हिते जो BA MA वारा पिया धिका खाइनि ऐं तूं हलियो आई मूंखे पढ़ाइण। साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। न बाबा मां ॿी का बि ॻाल्हि न ॿुधंदुसि। या मुंहिंजे 13,000 जो बिलो कर या मूं वटि अची भाउ जे एवज़ में कमु कर। अब्बा ओ अब्बा चो जे वांदे हुजे त हिकु ज़रूरी ॻाल्हि करियां तोसां। छा ॻाल्हि आहे? अॼु वरी अदी दरिया ख़ातून आई हुई। छो? ज़ुलेखा में नज़रूं विझी वेठी आहे। अब्बा ॾाढा थी इलाज करे वो पछाड़ीअ में रओ लाहे पेरनि में बि रखियईं। पोइ तो छा चयसि?